एहतिजाज हिते ड्यूटी टाइम ते न पर ईअं सम्झो सैटरडे संडे ते बि असां पंहिंजे स्ट्रगल में शुरू आहियूं ऐं राति ॾींहुं महिनत कयूं पिया। ऐं तव्हां ॾिठो त कल्ह असां प्रेस ते 12 बजे ते प्रेस ते हुयासीं। अचानक किथां असांखे थोरी फ़ोन पई त गवर्नर अचे थो। असां दोस्तनि जे मदद सां शकील प्रेसिडेंट जे मदद सां कुछ दोस्त सां गॾु असां गवर्नर ताईं पहुची पियासीं ऐं असांजे प्रेसिडेंट सां माशाल्लाह गवर्नर ईअं मिलियो बाबल में तव्हां ॾिठो हूंदो व्हाट्सअप ते असांखे गवर्नर साहब ख़ातिरी ॾियारी त सिंध जा जेके बि यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि उन्हनि जो दिमाग़ ख़राबु आहे। एतिरा इदारा पोते कोन्हनि जेतिरो ही इदारे खे बदनाम करे रहिया आहिनि कि मुंहिंजे अंडर में न आहिनि। पर इंशाल्लाह मां कोशिशि कंदुसि सुभाणे वेंदुसि सिंध यूनिवर्सिटी जो ऐं क़ाइदे आम जो नोटिस वठंदुसि। इंशाल्लाह तव्हांजे मदद सां असांजे महिनतुनि सां राति ॾींहुं इंशाल्लाह कोशिशि इहा ई कंदासीं त बाबा हर हाल में जेतिरी असांजी सघ आहे तव्हांजी ताक़त सां जाको ईंदासीं। मुख़्तलिफ़ प्रेशर बि मिलनि पिया। ईअं सम्झो त चेयरमैन कॉलोनी राति मिलियो तबियत थोड़ी सही न हुई मुंहिंजी आस्था संगत खां मोकिलायासीं कंहिं मोड़ ते मिलियो मूंखे इहे ई वर्ड की न थिए ग्रुप खे उन ई प्लेटफॉर्म ते शालटी ग्रुप जे प्लेटफॉर्म जे जनरल सेक्रेटरी जे हैसियत सां कमु करे रहिया आहियूं। मूंखे साईं वर्ड इहे चया त नसीब तकलीफ़ ईंदई साईं जे दरिया में घिरियाऊं त पींगुनि खां कोन विझंदासीं। अलाह सचे माण्हू खे तकलीफ़ूं ज़रूरु ईंदियूं आहिनि। दोस्त इहे चवनि था नसीब जे भाउ जी नौकिरी कोन मिली आहे आस्कर क्वार्टर कोन मिली आहे इकरार में प्रोमोशन कोन मिलियो आहे। अदा सां तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं त जेतिरा वेझो आहे जे वठण ते पवनि त केरु वठी वञूं आहे। इंशाल्लाह असां जल्द खां जल्द हिकिड़ो अमल अहिड़ो ठाहींदासीं। इंशाल्लाह आईंदे सैटरडे संडे ते दोस्तनि जी राय सां असां गवर्नर हाउस या CM हाउस हिकिड़ो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं 100 जे माण्हुनि सां। असां पंहिंजी गाॾी पंहिंजे स्टेशन जे हिसाब सां ठाहींदासीं ऐं जेको बि कुझु थियो अव्हांजे साम्हूं हूंदो।